जी नाज़रीन, हिन वक़्तु असां हैदराबाद में मौजूदु आहियूं ऐं असां गुफ़्तगू कंदासीं त सिंध में ख़ासि तौर ते जेको महांगाई जो तूफ़ान आहे उन हर माण्हूअ खे परेशान करे छॾियो आहे। अॻु में तव्हां ॾिसंदा त होटलुनि ते तमामु घणी रश हूंदी हुई ऐं माण्हू चांहि पीअंदा हुआ ऐं जॾहिं खां खंड जी क़ीमत जेका आहे 180 रुपए ते पहुची वई आहे, अटो महांगो थी वियो आहे ऐं माण्हू जेके आहिनि सो शदीद परेशानी खे अॼु असां हिन होटल ते जेके आहिनि सो माण्हू जेके रोज़ु चांहि पीअंदा आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं त उहे कीअं था महसूसु कनि हिन महांगाईअ खे। आया चांहि जेको आहे सो घटाए छॾी अथनि या अञा वधीक था पीअनि? बाबा इन काकड़ साहब जो आयो आहे न वज़ीर आज़म, इनखे इल्तिजा था कयूं महिरबानी करे असां ग़रीबनि ते रहम करे। भई ग़रीब मानी कोन था खाई सघनि, चांहि छा पींदा? अच्छा भला अॻु में घणा कट पीअंदा हुआ, हाणे घणा कट था पियो? ए भाउ दिल्ली कोन थो अचे हिकिड़ो बि पीअण लाइ। हाणे घर जी परेशानी खे तंग थी असीं ॿाहिरि था वेहियूं, घर छा वञी करियूं? मायूं पादर थियूं हाणे न, छा वञी करियूं? इहो ॿुधाइजो त जेको आहे चांहि जेको तव्हां पियो था रोज़ु, चांहि महांगाई वरी चढ़ी वई आहे, घणा कट पीअंदा आहियो रोज़ु? उहा त इंसान सॼी चांहि पीअंदासीं ऐं जेको चांहि ॾींहं में 2-3 दफ़ा पीअंदासीं। हाणे जेका चांहि एॾी महांगी थी वई आहे जो माण्हू पहिरियों नंबर त घरां निकिरे ई कोन थो, पीए ई कोन थो। पोइ मिड़ई अचूं था मजबूरी खां टाइम पास करण लाइ, पोइ हिकिड़ो अधु कट पियूं था संग साथ सां गॾु। इहा हाल आहिनि। भई खंडु 180 रुपया किलो, 200 खां मथे खीरु चढ़ी वियो आहे, पती महांगी। भई ग़रीब माण्हू छा करे पोइ? अच्छा भला तव्हां ॿुधायो त तव्हां चांहि बि पियो पिया, मोबाइल भरायो पिया, महांगाई वधी वई आहे, भला एतिरा जेको आहे सो माना इन मुंहुं कीअं था ॾियो हिन मामलनि खे? बस छा करियूं, हालातनि जे हिसाब सां हलणो थो पए। सही महांगाई त इलाही थी वई आहे, छा करियूं, पेट्रोल बि कहिड़ो रेट थी वियो आहे। असां पहिरियां गाॾी 100 जो पेट्रोल भराईंदा हुआसीं, सॼो ॾींहुं हलंदा हुआसीं। हाणे माना 500 जो पेट्रोल था भरायूं, सभु पंहिंजे कम सां गाॾी हलायूं था, फालतू कोन हलायूं। अच्छा चांहियूं जेके आहिनि सो तव्हां घणियूं पीअंदा हुयो, हाणे चांहि घटाई आहे या अञा साॻी हले पई? चांहि महांगी आहे सस्ती आहे? चांहि महांगी, चांहि हाणे ईअं सम्झ त 100 रुपए में असांजो पइजी वञे। पहिरियां असां पीअंदा हुआसीं 20 रुपए में, 2-3 चकर पीअंदा हुआसीं ॾींहं में। होटल ते ईंदा हुआसीं, संगत हूंदी हुई गॾु, चांहि 3-4 चकर पी वेंदा हुआसीं। हाणे जेको हिकु चकर मस्त था पियूं। जी आप ये बताएं कि आप होटल चलाते हैं, पहले लोग जो है चाय पीने के लिए क्या पोजीशन थी, अब क्या पोजीशन है? अस्सलाम वालेकुम भाई, क्या वैसे भाई पहले आप लोगों का शुक्र हो जो आप लोग आया हो, हमारे को इतने टीम दिया आप लोगों ने। महंगाई जो पहले से महंगाई है, और दूध अभी 220 किलो में दूध पहुंच गया, और चीनी है पहले 7,100 रुपये की मिल रही थी, अभी वो माशाल्लाह तो 7,600 रुपये में पहुंच गया। महंगाई तो है, तो महंगाई कम होएगा जो लोग आएगा चाय पीने। महंगाई इतना लगे पड़ी है, कोई आता ही नहीं है। और 9:30 बजे का टाइम है, होटल का हालात आप लोग देख रहे हो, खाली लगे पड़ी है। तो क्या बोले, आप लोग महंगाई को तो कम करोगे तो हम हमारा होटल आगे जाएगा, लोग आएगा चाय पीने आएगा, लोग चाय पियोगे। अभी इस टाइम जाओ, हम सारे रोड भी निकले हुए, कुछ है नहीं। रात को रोटी, रात का पैसे, इतना पैसे नहीं है जो रात को रोटी खावे। सारे रोड सारे निकले हुए, रोडों पे निकले हुए, कितना पैसे हैं नहीं जो आ जावे या किधर जावे। किसी को अभी नौकरी भी नहीं मिलता है, किसी को कुछ भी नहीं मिलता है। हालात बहुत ख़राब लगा पड़ा। भाईजान तव्हां पाण ॾिसो आहे, होटलनि में माण्हू ग़रीब माण्हू छा पीअंदो? महांगाई 200 रुपया किलो खंडु, 200 रुपया किलो अटो, 500 रुपया वारो छा पीअंदो ग़रीब? एॾी महांगाई आहे। वधीक हाणे लाभ ॾिसे हुकूमत, हेॾा पेट फाटी केॾा कंदा पई। एॾी ग़रीबियत, महांगाई छा, होटल ख़ाली था ॾिसूं पोइ आहे पैसो त पियूं था, न त वेठा आहियूं। होटलूं ई ख़ाली लॻी पियूं आहिनि। नाज़रीन, असां गुफ़्तगू कई जेको आहे सो चांहि पीअण वारनि सां, त हिन होटलुनि ते हाणे रश घटिजी वई आहे। असां होटल वारे सां गुफ़्तगू कई, हुन चयो त हिन महांगाई जे तनासुब जे वधण जे करे होटलुनि ते वॾो असरु पियो आहे। माण्हुनि चांहि पीअणु छॾे ॾिनी आहे, खंडु महांगी, खीरु महांगो, ऐं हीअ बि मुतालबो था कनि त जेको आहे सो निगरान हुकूमत जेको आहे सो सस्ताई करे, त जीअं जेको आहे सो माण्हू चांहि पी सघनि या रोज़गार थी सघे। ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए पंहिंजे साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु, इबरत न्यूज़, हैदराबाद।